हेलो एवरीवन, इट्स मी बिलाल महेसर ऐं मां हिनमहिल आहियां टेक्सास ऑस्टिन में। ऑस्टिन जेको कैपिटल आहे टेक्सास जो। ऐं पोयां खां हीउ जेको घर आहे सॼो बुक करायो आहे अॼु असां, ऐं अॼु असां हिते स्टे कंदासीं। ऐं हिन घर में छा छा फैसिलिटीज़ अवेलेबल आहिनि तव्हांखे मां उहो बि ॾेखारियां थो। ऐं मूंसां गॾु मुंहिंजो दोस्त आहे शान, ऐं मां तव्हांखे उन सां बि मिलाईंदुमि। त जानी मुंहिंजो दोस्त शान मूंसां गॾु आहे। ऐं शान भाई, Hello, assalamu alaikum. So we are here in Austin today. असां ऑस्टिन आया आहियूं वॾे सां गॾु ऐं अॼु एक्सप्लोर कंदासीं पंहिंजो लेक ट्रेविस में असां बुक कयो आहे। बिल्कुल डी बन गया। अॼु असां ॾिसूं त अॼु किथे ड्रोन उॾाइणो आहे। हेलो You know, so we can explore here. You know, it's gonna be a lot of fun, and we're gonna check it out what is this about. ऐं असां Airbnb बुक कयो आहे अॼु हिकु ॾींहुं लाइ, ऐं तमामु बहितरीनु सुठो आहे। न को काफ़ी वॾो आहे, न को काफ़ी नंढो आहे। असां थोरो सुकून जे हिसाब सां सिटी खां ॿाहिरि, सो आई वाज ट्राइंग टू शो समथिंग टू बिलाल भाई। ऐं हीउ जेको आहे घणे में थियो आहे बुक? अदा इहो असां बुक कयो आहे ऑलमोस्ट $400। अॼु एक्सप्लोर कंदासीं, तव्हांखे ॾेखारींदासीं। अचो अंदरां ॾेखारियो। इहो आहे असांजो नंढड़ो हॉल में, लिविंग रूम। वाह वाह, हिते टीवी जी फैसिलिटी बि आहे। It's nothing big, but it's nothing small either. ज़बरदस्त। ऐं हीउ मुंहिंजो गिटार पियल आहे। वहाँ थोरो अॻियां बि ॾेखारो न, रूम्स घणा आहिनि हिन में? हिते रूम्स आहिनि, आई थिंक 2 रूम्स। अच्छा, हा, हलो। पर हिते जेको एरिया वग़ैरह आहे इट्स वेरी गुड। सो वी हैव बंक बेड्स हियर। वाह, वॉशरूम बि आहे हिन में? शरावती असां हिकिड़ो ज़ोर से सुतो हुया। इनखे निंड घणी ईंदी आहे, पर ऐं लॉन्ड्री वग़ैरह बि आहे, तव्हां करे सघो था। मन तव्हां फैमिली सां अची करे ॾाढो इंजॉय करे सघो था। पंहिंजो सॼो हिकिड़ो घर आहे। बिल्कुलु, हे ॾिसो हितां खां वरी ॿाहिरि वञण जो बि आहे। ऐं ओहो, वॉशरूम आहे न हिन में साईं। तव्हां हर फैसिलिटी अवेलेबल आहे तव्हांखे हिते। असांजी सिंध में चवंदा आहिनि न त जीअं कमरो हूंदो आहे न, हा, त हुनखे चवंदा आहिनि अटैच बाथरूम, अटैक बाथरूम। अटैक बाथरूम बि आहे। अटैक बाथरूम आहे। ऐं अटैक बाथरूम में बाक़ाइदा अटैक अची वेंदो तव्हांखे। बिल्कुलु सुकून सां माण्हू शावर वठे। वाह वाह, एवरीथिंग दे इवन प्रोवाइड यू। तव्हांखे इहे शैम्पू बि ॾींदा, जीअं तव्हां होटल में वेंदा त हेतिरी शैम्पू जी नंढड़ी साशे ॾींदा आहिनि या कुझु ॾींदा आहिनि। बाक़ी हिते तव्हांखे फुल एवरीथिंग, इट्स लाइक अ लिटिल हाउस। बिल्कुलु सफ़ा। ऐं हिते आई थिंक जकूज़ी बि आहे, उहा बि ॾेखारिजो असांखे। सो ऐं हिते राति जो पाण बारबेक्यू बि कंदासीं। जकूज़ी फुल आहे, खोलियोसि। त राति जो मज़ो हिन में वठण जो मज़ो ई ॿियो आहे। ऐं हीउ बारबेक्यू सामान पाण खणी आया आहियूं। बारबेक्यू सामान चए सभु शइ चुल्हे ते। अच्छा, सो हीउ साईं टोटल $450 में, $400 में तव्हां फुल मज़ो वठी सघो था 24 कलाकनि लाइ। $400 बिल्कुलु। 24 कलाक न, 20 कलाक लाइ। जानी फाइनली असां बात वठी छॾियोसीं। उन खां पोइ हाणे बारबेक्यू ठाहींदासीं असां। चिकन जो बारबेक्यू आहे ऐं सी बि आहे, पर को मसइलो न आहे। ज़ब जले वेंदासीं सीअ जी बाबा। सो अॼु बारबेक्यू पार्टी बि आहे तव्हांजी साईं। बिल्कुलु। असां साईं उहो बोरची चयो, पर असां मिस्त्री चयो। अॼु असांजो मिस्त्री आहे शान भाई। बिल्कुलु गैस घणो त न अथसि? न सही अथसि।
साईं फाइनली असांजो बारबेक्यू बि रेडी थी वियो ऐं टेस्ट करे ॾिसां मां बोलो बोलो दादा होली पियो ज़िंदगी जियो From the House of Popular.